गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी हैदराबाद में इंटरनेशनल कॉन्फ्रेंस मुनक़िद की है। अचो त जेकम न्यूज़ पारां हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिते जे आयल स्पीकरनि सां ऐं शागिर्दनि सां हिननि जो छा चवणु आहे। ये तमाम अहम कॉन्फ्रेंस है। मां इन जे लाइ डॉक्टर तैयबा खे मुबारकबाद ॾियां थी। सबबु इहो आहे त मैथमेटिक्स ऐं अलाइड साइंसिस जेके हूंदियूं आहिनि, जेके बि इशूज़ आहिनि, एनवायरमेंटल इशूज़ हुजनि, रिसोर्स एलोकेशन जा इशूज़ हुजनि, वैल्यू चेन जा इशूज़ हुजनि, उन्हनि जे डेटा खे जॾहिं एनालाइज़ कयो थो वञे ऐं उन्हनि जा मॉडल्स यूज़ था कयो वञनि त उनमें मैथमेटिक्स जी ऐं अलाइड साइंसिस जी तमामु घणी सिग्निफिकेंस आहे। ऐं जेकॾहिं उहे न हुजनि त असां पंहिंजे टारगेट्स खे उहे अचीव न करे सघूं। सो ही उन पर्सपेक्टिव में ॾाढी अहम आहे। ऐं मां सम्झां थी त हिननि कॉन्फ्रेंस जे डे में जेके पेपर पढ़ाया वेंदा उहे न सिर्फ़ु स्टूडेंट्स लाइ तमामु घणा अॻिते उन जी स्ट्रेटजी ठाहिण में, उन्हनि खे सम्झण में मदद कंदा, पर स्कॉलर्स लाइ बि पंहिंजे थॉट्स खे प्रेज़ेंट करण लाइ बहितरीनु मौक़ो हूंदो। स्टूडेंट्स खे मां इहो मौक़ो ॾींदसि त वधि में वधि अहिड़ी तरह जूं कॉन्फ्रेंसिस अटेंड करनि जीअं हुननि खे इहो ख़बर पए त इंटरनेशनल जेके स्पीकर्स आहिनि या जेके माण्हू आहिनि उन्हनि जी नॉलेज छा आहे, उन मां पिराए सघनि ऐं हितां जे नेशनल माण्हुनि जे बि स्पीकर्स जे जेके थॉट्स आहिनि उन्हनि खे सम्झी सघनि ऐं पंहिंजे लर्निंग खे बहितर बणाए सघनि। महिरबानी बाबू। Professors from another foreign professors who will be closed to for joint project for study and for investigations. So this conference have the actually because the students can introduce or professors can introduce their works, and students would like to be talking with professors and can their areas which be large and large. So this is a very good possibility for everyone. So I would like to say that the committee of conference is excellent. So very nice. I'm here. So very nice that the atmosphere of here is very science, is very good and very is clever. That I see and I see of the eyes of young people who really wants to do and study, especially women, especially the young people. And I would like to thank the Vice Chancellor that honorably that I'm here, that we would like to join project and continue our collaboration, particularly in the field of astronomy. Thank you very much. ये जो आज हमारी ओपनिंग सेरेमनी है द 16 इंटरनेशनल कॉन्फ्रेंस, एक्चुअली अब तक जीसी यूनिवर्सिटी 15 इंटरनेशनल कॉन्फ्रेंसेस ऑर्गेनाइज कर चुकी है। और ये जो कॉन्फ्रेंस है रोल ऑफ मैथमेटिक्स एंड अलाइड साइंसेस फॉर सस्टेनेबल डेवलपमेंट, मैं समझती हूँ कि ये प्लेटफॉर्म फ्राहम करेगी तमाम स्कॉलर्स को, एजुकेशनिस्ट को, रिसर्चर्स को, वेयर दे कैन कोलैबोरेट विद ईच अदर्स, दे कैन शेयर देयर आइडियाज़। एंड गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी हैदराबाद एक्चुअली प्रोवाइडिंग द प्लेटफॉर्म फॉर नेशनल एंड इंटरनेशनल स्कॉलर्स। और मुझे बड़ी खुशी है कि पूरी दुनिया से इंटरनेशनल स्कॉलर्स और नेशनल स्कॉलर्स इसमें पार्टिसिपेट कर रहे हैं। और तकरीबन जो है वो 100 से ज़्यादा रिसर्च पेपर्स इसमें प्रेजेंट हो रहे हैं। और तकरीबन मेरे ख्याल है कि 30 से ऊपर की नोट स्पीकर्स हैं जो कि आज और कल अपने की नोट और अपने पेपर और रिसर्च को प्रेजेंट करेंगे और शेयर करेंगे। इंशाल्लाह फ्यूचर में भी गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी हैदराबाद इस तरह की कॉन्फ्रेंसेस को ऑर्गेनाइज़ करेगी, क्योंकि हमारा जो विजन है वो ये है टू प्रोवाइड द क्वालिटी एजुकेशन टू द एसोसिएट्स। और ये आपको पता है 100 साल पुराना इंस्टीट्यूशन है और इस हिस्ट्री को साथ लेते हुए हम कोशिश कर रहे हैं कि क्वालिटी एजुकेशन पर कंप्रोमाइज़ ना किया जाए। Thank you for invitation. I would like to use this opportunity in order to say to Pakistan government and Pakistan people for causes supported Azerbaijan in the international stage. It's very important for me meet with my Pakistan colleagues and share ideas, new scientific branches here and talk about my last results. ही कॉन्फ्रेंस जेको आहे मैथमेटिक्स जे हिसाब सां थियो आहे, मैथमेटिक्स डिपार्टमेंट जे हिसाब सां। ऐं हिन कॉन्फ्रेंस में मैथमेटिक्स जे बारे में ॿुधायो वियो आहे त मैथमेटिक्स कीअं थी ऐं किथां शुरू थी। ऐं इहो चवणु थो चाहियां त इहा कॉन्फ्रेंस समूरनि जे लाइ फ्रूटफुल रहंदी। इहो असांजे लाइ वॾो एज़ाज़ आहे त इहो 100 साल पुराणो इदारो इन में अहिड़ी फर्स्ट इंटरनेशनल कॉन्फ्रेंस मैथमेटिक्स जी थी रही आहे। ऐं इन में जेके बि इंटरनेशनल स्पीकर्स आया आहिनि हुननि जे लाइ असां थैंक यू कयूं था। ऐं असांजो इहो इरादो आहे त अहिड़ी कॉन्फ्रेंसूं फ्यूचर में बि असां कंदा रहूं
त ॿियनि जे लाइ हीअ असां लाइ तमामु घणो सुठो मौक़ो आहे जेको मैम प्रोफेसर डॉक्टर तैयबा ज़रीफ़ जेको आहे हे मुनक़िद कराई आहे ऐं हे असां लाइ हिकिड़ो तमामु घणो सिखण जो ज़रियो आहे ऐं असांजी रिसर्च में हे जेको आहे तमामु घणो फ़ाइदेमंद साबित थींदो ऐं हे असां आईंदा फ्यूचर में इहो चऊं था कि हे कॉन्फ्रेंसूं थींदियूं रहनि जी। जेकब न्यूज़ पारां हिननि सां कल ॻाल्हि ॿोल ॿुधी हिते वीसी साहिबा ऐं आयल महिमान जी हिननि जो इहो ई चवणो त जीसी यूनिवर्सिटी हैदराबाद हिकु पंहिंजो थोरे वक़्त में पंहिंजो नालो कमायो आहे जॾहिं त हिते जीसी यूनिवर्सिटी में शागिर्दनि पारां बि जेकब न्यूज़ पारां ॻाल्हि ॿोल कई हिननि जो चवणो त अहिड़े वीसी साहिबा तरफ़ां अहिड़ा प्रोग्राम या अहिड़ियूं कॉन्फ्रेंस थींदियूं रहनि त शागिर्दनि में इस्लाह पैदा थींदी।